वाक़िया अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है मीरपुर माथिले में माड़ी पेट्रोलियम कंपनी में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ जस्कम जे सॾ ते रैली कढी वई। जस्कम जे अॻवाननि ऐं कारकुननि प्रेस क्लब खां रैली कढी DC ऑफिस अॻियां धरणो हयो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त माड़ी पेट्रोलियम कंपनी में 40 खां वधीक धारिया इंजीनियर भर्ती कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर है मीरपुर माथिलो में माड़ी पेट्रोलियम कंपनी में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ जस्कम जे सॾ ते रैली कढी वई आहे। जस्कम जे अॻवाननि ऐं कारकुननि प्रेस क्लब खां रैली कढी DC ऑफिस अॻियां धरणो हयो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त माड़ी पेट्रोलियम कंपनी में 40 खां वधीक धारिया इंजीनियर भर्ती कया विया आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है मीरपुर माथिलो में माड़ी पेट्रोलियम कंपनी में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ जस्कम जे सॾ ते रैली कढी जस्कम जे अॻवाननि ऐं कारकुननि प्रेस क्लब आॾो धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जस्कम जे सॾ ते अॼु मीरपुर माथिलो भिटाई चौक खां DC ऑफिस ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरे बाद धरणो हयो वियो। उन्हनि जो चवणो त माड़ी पेट्रोलियम जेका गैस कंपनी आहे उहा मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे पंजाब ऐं KPK जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा 40 खां मथे इंजीनियर भर्ती कया और उन्हनि खे जेको आहे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे। उन्होंने इहो मुतालबो कयो त सिंध अंदरि सिंध हिमायत जे घोटकी ज़िले में तमामु वॾा जेके सनअती इदारा आहिनि त पढ़ियल लिखियल जेके नौजवान आहिनि, डिग्री होल्डर आहिनि, त माटली मार्क वारो सलूक आहे ऐं सनअती इदारा हितां जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे ॿिनि सूबनि जे माण्हुनि खे हिते भर्ती कयो वञे। उन सां गॾोगॾु जस्कम जी रैली खे नसरुल्लाह कलासी, फ़कीर रमज़ान कलवाड़, मीर हसन लाशारी ऐं ॿियनि पिणु जेको आहे ख़िताब कयो। उन मौक़े ते वॾे अंग में कारकुन ऐं सियासी समाजी अॻु मौजूदु हुआ। रैली भिटाई चौक खां कढी वई जेका DC ऑफिस ते एहतिजाज कर बाद धरणो आयो। मुतालबो कयो आहे माड़ी पेट्रोलियम इंतजाम कया जेकर हिननि खे नौकरियुनि तां बरतरफ़ न कयो वियो आहे, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾिनो वियो त सख़्तु हिननि ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाज कयो वेंदो। माड़ी पेट्रोलियम जे गेट खां मीर हसन लाशारी, हिमायत रमज़ान उनखां पोइ नसरुल्लाह कलासी जी अॻवानी में ही जेको आहे एहतिजाजी रैलियूं कढी वई। जस्कम बशीर कुरैशी ग्रुप पारां रैली कढी वई जेका भिटाई चौक खां DC ऑफिस ताईं। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।